Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस में मुब्तला वधीक 9 मरीज़ अजल जो शिकार। कोरोना वबा वेखे फ़ौतुनि जो मजमूई तादाद 30,281 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं वायरस जा 378 नवां केस रिपोर्ट थिया। कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 1.29% रही। वबा जे 778 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। शिकारपुर जिले के हमायूं शरीफ वेझो चोरनि ऐं भाॻियनि में मुक़ाबिलो। 4 भाॻिया ज़ख़्मी। ॻोठ ग़ुलाम सरवर राहूजो में चोरनि पारां चोरी जी कोशिश। घरधणी सुजाग थियण ते चोरनि ऐं भाॻियनि में मुक़ाबिलो थियो। गोलियूं लॻण सबबि घरधणी मुनवर राहूजो, मीर हज़ार पठाण ऐं गुलशेर राहूजो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 3 ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी। लाड़काणो रेफर। इस्लामाबाद में ज़रदारी हाउस ते ऑपोजिशन क़यादत जी अहम गॾिजाणी। ज़रियनि मूजिब बेएतमादी रिथ लाइ तारीख़ तय थी वई। जल्द ऐलान कयो वेंदो। मौलाना फज़लुर रहमान ऐं शहबाज शरीफ जी आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात दौरान तफ़सीली मुशावरत। JUI अॻवान अकरम दुरानी चयो त वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जल्द ईंदी। 1-2 ॾींहंनि में सभु शयूं साम्हूं अची वेंदियूं। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस हमारी ठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।